सभिनि भाउरनि एवं भेनरुनि खे वाधायूं हुजनि। मध्य प्रदेश सरकार ने MP डायल 100 ऐप लॉन्च कयो आहे, जंहिंजी मदद सां तव्हां पुलिस खे पंहिंजी लोकेशन ते सर्च था करे सघो। हिन ऐप खे तव्हां प्ले स्टोर सां डाउनलोड करे था सघो। MP डायल 100 विझंदव तव्हां प्ले स्टोर ते, इहा ऐप ॾिसी था सघो तव्हां। मुंहिंजे में इंस्टॉल आहे त तव्हां इंस्टॉल करे रखो ऐं परमिशन एलाउ करे रखो। हिन में तव्हांखे पंहिंजी डिटेल विझणी अथव, फुल नेम, फर्स्ट नेम ऐं सेकेंड नेम विझणो अथव। हुन खां पोइ तव्हांजे मोबाइल में अगरि हिकु नंबर अथव त हिकु नंबर विझणो अथव, ऐं 2 नंबर अथव त 2 नंबर विझणा अथव। 2 नंबर विझी करे तव्हां पंहिंजो जेंडर सिलेक्ट कयो ऐं रजिस्टर करे रखो। ॿिन्ही नंबर ते तव्हांजो हिकु OTP ईंदव। मां इहो पंहिंजा नंबर विझी रखा आहिनि ऐं ॾिसो तव्हां ऑटोमेटिक OTP अची वेंदव तव्हांजे ते, त तव्हां वेरीफाई ते क्लिक करे रखिजो। ॾिसो भई अची वियो OTP, हिनखे तव्हांखे वेरीफाई करिणो अथव। हे ॾिसो तव्हांजो ऐप खुली वियो, इंटरनेट कनेक्शन आहे, GPS अवेलेबल आहे, एमरजेंसी कॉन्टेक्ट विझी था सघो तव्हां। 5-6 एमरजेंसी कॉन्टेक्ट विझी था सघो। मां ॾिसो हाली कुझु बि विझी करे ॾिसां थो वठे थो की नथो वठे। सेव कॉन्टेक्ट नथो वठे, सेव नथो करे। ॾिसो चए थो वैलिड मोबाइल नंबर, त तव्हांखे हिन में पंहिंजो वैलिड मोबाइल नंबर जेको बि एमरजेंसी कॉन्टेक्ट, जीअं तव्हां कोई मुसीबत में आहियो, दिक़त में आहियो, त उन कॉन्टेक्ट नंबर ते पुलिस फ़ोन करे रखे ऐं जंहिंसां तव्हांजी मदद थी सघे। ही एमरजेंसी कॉन्टेक्ट अथव, हिन खे बि विझणो ज़रूरी अथव। जीअं तव्हां पंहिंजे पापा जो या घर में कंहिंजो बि नंबर ॾेई था सघो, वॾे भाउ जो नंबर। जीअं तव्हांजा मैसेज, जीअं तव्हां जहिड़ी मुसीबत में आहियो तव्हांखे मैसेज विझणो अथव त मैसेज बि विझी था सघो, जेको डायरेक्ट पुलिस कंट्रोल रूम ते वेंदव। हिन में जेको मेन फंक्शन आहे SOS ॻोल्हे में ॾिसणु अचेव थो, हुन ते तव्हां क्लिक कंदव त पुलिस डायरेक्ट तव्हां वटि पहुची वेंदव। हिन ते क्लिक तॾहिं कजो जॾहिं तव्हां मुसीबत में हुजो, न हिन ते क्लिक न कजो। ॾिसो मां हिन ते क्लिक कयो त लिखी अचे थो आर यू इन ट्रबल, मतिलबु तव्हां मुसीबत में आहियो। त मां हिन खे नो थो करे रखां ख़ाली। अगरि तव्हां प्रॉब्लम में हुजो त हिन खे यस आई एम इन ट्रबल करे रखो, ठीकु आहे। हिन खां पोइ बसि कुझु न करिणो त तव्हांखे पुलिस तव्हां वटि पाण ई पुॼी वेंदव। इहो इलाही सुठो ऐप मध्य प्रदेश सरकार ने ठातो अथई, इहो अॼु ई लॉन्च कयो अथई हिन ऐप खे 16 अगस्त जो। हिन करे मां इहा सूचना तव्हां वटि पहुचाई आहे। हिन खे तव्हां ॿियनि माण्हुनि वटि बि शेयर करे पुॼायो, जंहिंसां सभिनि जी मदद थी सघे। अॼु हिकु ॿी नई ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे कि मध्य प्रदेश सरकार ने 100 डायल व्हीकल 2 व्हीलर व्हीकल बि लॉन्च कई अथई, जंहिंजी मदद सां हाणे पुलिस गलियुनि में बि वधीक जल्दी पहुची सघे थी। हाणे जीअं क्राइम वधंदा था वञनि त पुलिस ने बि इहो क़दम खयो अथई कि जीअं हिननि सां क्राइम घटि थिए। हाणे तव्हांखे पसंदि आयो त सब्सक्राइब बि कयो ऐं शेयर बि कयो। तव्हांजो पंहिंजो चैनल अथव सिंधी में।